कराची जे उमर ब्रोही ॻोठ में समाजी अॻवान अनवर ब्रोही जी रहाइशगाह ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ओलह पारां कॉर्नर मीटिंग कोठाई वई, जंहिंमें पीएस 122 जे सदर अब्दुल सत्तार ब्रोही, मीर समद ब्रोही, पीपल्स यूथ जे सदर नासिर मेंगल, वहीद चाकर समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशा अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं अवाम जी ख़िदमत कंदी रहंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा अवाम जी ख़िदमत खे तरजीह ॾिनी आहे। पंहिंजे दौरे हुकूमत में पोरियत तबिके खे पंहिंजा हक़ ॾियारिया आहिनि। पढ़ियल लिखियल नौजवाननि खे रोज़गार ॾिनो आहे। समाजी अॻवान अनवर ब्रोही चयो त जेकॾहिं पीपल्स पार्टी हिन खे टिकट ॾिनी त हू इलाइक़े जी अवाम जी ख़िदमत कंदो।